नाज़रीन, ठटे शहर ऐं वेझ वारनि इलाइक़नि में कुझु महीननि खां बदअमनी में वाध अची विया आहे, जंहिं सबबि शहरी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, जॾहिं त पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। तफ़सील लाइ पेश आहे महबूब बिरोही जी रिपोर्ट। माज़ीअ में सिंध जे अमन जो गहवारो सम्झो वेंदड़ लाड़ वारे ज़िले ठटे में कुछ अरसे जे ठापुर बैदि ॿीहर बदअमनी में वाध थियण लॻी आहे। ठटे शहर समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम जे वधण सबबि शहरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थियण लॻा आहिनि, पर मक़ामी पुलिस इंतज़ामिया फुर चोरियुनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जे ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में का बि अॻुभराई हासिल न करे सघी आहे, जंहिं सबबि वधंदड़ वारदातनि ते अवाम ॻणती में मुब्तला थी वई आहे। कुछ ॾींहनि खां वठी जेको सो ठटे शहर में मकली में ऐं आसपास जेके इलाइक़ा आहिनि उनमें बदअमनी जी चोरी जूं वारदातूं वधी वियूं आहिनि, स्ट्रीट क्राइम जेके उहे वधी विया आहिनि। ठट्टो असांजो तारीख़ी ज़िलो आहे ऐं पुरअमन ज़िलो आहे। अमन जे हवाले सां हीउ ज़िलो पूरे सिंध में मशहूरु आहे, पर बदकिस्मती सां कुझु वक़्त खां वठी हिते स्ट्रीट क्राइम में वाधारो अची वियो आहे। रोज़ कंहिं न कंहिं रोड ते, कंहिं न कंहिं रस्ते ते फुरूं दाड़ा रोज़ मामूल बणियल आहिनि। कुझु माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, कुझु माण्हू मज़ामत कई आहे, मज़ामत दौरान माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, पर इंतज़ामिया ऐं पुलिस जेका मक़ामी तौर ते उन्हनि माण्हुनि जो को बि परगोर न रही आहे। थोरे अरसे में ठटे, घारो, दावेची, गाढ़ो, फ़कीरगोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम जा 2 दर्जन खां मथे वाक़िया थी चुका आहिनि, जंहिंमें हथियारबंदनि ॾींहुं ॾिठे तोड़े राति जे वक़्तु हथियारनि जे ज़ोर ते नौजवाननि खे यरगमाल बणाए रोके दर्जन खां मथे मोटरसाइकिलूं फुर करे विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ वारदातनि दौरान वापारियुनि तोड़े दवाउनि जी कंपनियुनि में मुलाज़िमत कंदड़ फार्मा जे नौजवाननि खां रोक रक़म, मोबाइल फोनूं बि फुरजण जूं वारदातूं रिपोर्ट थियूं आहिनि, पर पुलिस कंहिं बि ॾुआरी खे गिरफ़्तार करण, तोड़े फुरियल मोटरसाइकिलूं या रक़म वापसि कराइण में नाकाम वई आहे, जंहिं ते फार्मा जे नौजवाननि तोड़े शहरियुनि सख़्त ॻणती जो इज़हार कयो आहे। ज़िले जा माण्हू पुरअमन रहिया आहिनि, पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए ऐं कुझु ॾियारनि महीननि में ठटे में एॾो क्राइम वधी वियो आहे, जंहिंमें माण्हुनि जा अमवात बि थिया आहिनि। ठटे में हर चौक ते जेके माण्हू मोटरसाइकिल बीहारे वञनि, उहे मोटरसाइकिलूं गुम थियूं वञनि, यानी को ज़ाब्तो न आहे। इंतज़ामी जेको ज़ाब्तो हूंदो आहे, जेकी रिट हूंदी आहे, पुलिस जे अंदरि जेको पुलिस जो क्राइम आहे, ॿियो मंशियात जूं शयूं आहिनि, उन्हनि में बि मिली भगत आहे पुलिस जी। पुलिस असां सां बिल्कुलु ताउन नथी करे ऐं असांखे जेको सो तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम आहे ऐं उहा अॼु ॾींहं ताईं असां जॾहिं बि उन SHO सां ॻाल्हायूं था, उहो चए थो असां पंहिंजो कमु कयूं पिया, पर असांजे छोकिरा जेके आहिनि सुबुह निकिरनि था पंहिंजे घर खां ऐं हो जेके हूंदा आहिनि उन्हनि वटि हूंदो बि कुझु न आहे, उहो पंहिंजे घर में निकिरंदा आहिनि ऐं मोटरसाइकिल ते हूंदा आहिनि, केॾी महिल किथे हुन सां वारदात थी वञे, केॾी महिल किथे थी वञे, ऐं पुलिस बार बार असांखे इहो तहफ़्फ़ुज़ ॾियारण जी कोशिशि त कंदी आहे, पर उहा मुकमल नाकाम थी वेंदी आहे। जॾहिं त ठटे ज़िले जे ज़िले हेडक्वार्टर ठट्टो ऐं मकली समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि मां मोटरसाइकिलूं चोरी थियण जूं वारदातूं बि तेज़ थी वयूं आहिनि। चोरनि जो गिरोह मोटरसाइकिलूं चोरी करे ॿियनि शहरनि में खपाइण जो कारोबार कंदो पियो अचे। साॻी रीति हाणे त ज़िले जा रोड रस्ता महफ़ूज़ न रहिया आहिनि। घारो ऐं दावेची में ताज़ो मोटरसाइकिलूं फुर करण जी कोशिश दौरान मुख़्तलिफ़ वारदातनि में 4 वापारी नौजवाननि खे गोलियूं हणी ज़ख़्मी बि कयो वियो। अहिड़ी सूरताल सबबि सुञाण धुरियुनि मक़ामी पुलिस इंतज़ामिया जी अदम तावन वारे रवे ते कावड़ ऐं ॻणती जो इज़हार कयो आहे। दोस्तनि खां मोटरसाइकिल फुर थी वेंदी आहे। असांजो हिकिड़ो दोस्त हो, हुन खां 2 मोटरसाइकिलूं फुर थी वयूं। हिकिड़े ई दोस्त खां 2 मोटरसाइकिल फुर थी वयूं, न हुनजी FIR कटिजी, न ई हुनजी NC कटिजी, न ई अॼु ॾींहं ताईं हुनखे का मोटरसाइकिल रिकवर कराए पुलिस ॾेई चुकी आहे। असीं नथा चऊं त सॼो इदारो ख़राबु आहे, सुठा माण्हू बि हूंदा हुननि में, पर सुठा माण्हू तॾहिं ई अॻियां नथा अचनि जो हिते सियासी मुदालतूं जे करे SHO के अचनि था, उहे सियासी बुतारनि जे चवण ते अचनि था, पोइ उन्हनि जी असाइनमेंट ते हलनि था। जेतोणीकि ठटे में पुलिस इंतज़ामिया पारां ॾोहनि खे रोकण ऐं बर वक़्तु शहरियुनि जे मदद लाइ 15 पुलिस जो मर्कज़ ऐं नफ़री बि मुक़ररु कयल आहे, पर ॾोहनि दौरान बर वक़्तु पुलिस जी कार्रवाई न थियण ऐं रेस्पॉन्स न मिलण सबबि शहरी मायूस थी 15 ते कॉल करण बि छॾे ॾिनो आहे, जॾहिं त राति जे वक़्तु ठटे जे अक्सर रोडनि तोड़े क़ौमी शाहरनि तां गश्ती पुलिस जूं टीमूं बि ग़ाइब हुजनि थियूं। अहिड़ी सूरताल में पुलिस इंतज़ामिया जे आला इख्तियारनि खे ठटे में वधंदड़ स्ट्रीट क्राइम ऐं पुलिस जी रवायती सुस्ती जो संजीदगी सां नोटिस वठणु घुर्जे ऐं ॾोहनि खे रोके शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ जी फिरामी वारो अहसास ॾियारणु घुर्जे त जीअं ज़िले जी अवाम जी बेचैनी दूर थी सघे। कैमरामैन अली मोहम्मद जोखियो सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़, ठट्टो।